टिकराटे वेझो हथियार बंदन घर ते हमलो करे औरत समेत 4 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॻोठ ॻाढ़ो दड़ो में हथियार बंदन बेवा रहमत ख़ातून जे घर ते हमलो कयो आहे। हथियार बंदन जे हमले में लचूं ऐं कुहाड़नि लॻण सबबि रहमत ख़ातून, गुलाम रसूल, अब्दुल्ला ऐं अब्दुल मालिक राजड़ ज़ख़्मी थी पिया आहिनि। तव्हांखे हिकु ॿीहर आगाह कंदासीं। टिकराटे वेझो हथियार बंदन घर ते हमलो करे औरत समेत 4 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मजीद महर लाइन ते मौजूद आहे। मजीद, हथियार बंदन घर ते हमलो कयो आहे, औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, छा मामलो आहे? मुबारकपुर ॻोठ आहे ॻाढ़ो दड़ो, जंहिंमें बेवा औरत रहमत ख़ातून जे घर ते अॼु असर वेल 4 खां वधीक हथियार बंदन काह करे उनजी नौजवान नौह खे अगवा करण जी कोशिश कई आहे। मुज़ाहिमत करण ते बेवा औरत ऐं उनजा 2 पुट गुलाम रसूल ऐं अब्दुल्ला ऐं पाड़े वारा जेके रड़ियुनि ते भॼी आया, उहो अब्दुल मालिक राजड़ खे हथियार बंदन लच्छू ऐं कुहाड़ियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे विधो आहे। जंहिंखां पोइ उन्हनि खे ज़ख़्मियुनि खे थाणो मुबारकपुर ते नियो वियो, जितां लेट ॾेई तालका पनवा खे तुर्त इलाज लाइ मोकिलियो वियो आहे। ठीकु आहे मजीद, महिरबानी। तफ़सील